टंडो जान मोहम्मद में काजी करमुल्ला सांद सियासी समाजी अगवाननि पारां ढोरीअ तां LBOD तां नाजाइज़ कब्ज़ा ख़त्म करण लाइ हज़ारनि जी तइदाद में बिलाल पंप खां कोच स्टॉप ताईं शटरबंद हड़ताल करे कोच स्टॉप ताईं रैली कढी वई, जंहिं में काजी करमुल्ला सांद, एहसान जरवार, मीर एजाज टालपुर, साईं ताहिर जट, यूसुफ राजपूत, फयाज़ कायमखानी, मीर आसिफ टालपुर, सेठ बाबू इफ्तिखार आराइन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पारां ढोरीअ ते नाजाइज़ कब्ज़ा ख़त्म करे पाणी जे असल लांघनि खे बहाल कराइण लाइ शादी लार्ज नेवी पंप थरकोल रोड ते लॻल धरणो, जंहिं में वेठल माण्हुनि जो एहतजाज 7 ॾींहं बि जारी आहे, 5 ज़िलनि जो पाणी नेकाल कराए ॾिनो वञे त जीअं ग़रीब आवाम जेके रोडनि ऐं रस्तनि ते आहिनि पंहिंजे घर मोटी वञे ऐं ज़मींदार कनक जे फसल पोखी कनि था त ही पाणी 4 महीना ताईं निकिरण जो आसरो नाहे, जंहिंजे करे ज़मीनूं बंजर थियण जो ख़तरो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।